डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीरानी की हिदायतुनि ते समाजी तहफ़ुज़ वारे प्रोग्राम के हवाले से अॼु हिक गॾिजाणी एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 थरपारकर रियाज़ अहमद शेख की सदारत हेठ कॉन्फ्रेंस हॉल मिठी में थी। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे रियाज़ अहमद शेख अमलदारनि खे हिदायत कई त ममता प्रोग्राम की सरगर्मियुनि खे वधीक तेज़ करे रजिस्ट्रेशन के अंग के वधायो वञे त जीअं मुस्तहिक ऐं ॻोरहारियुनि औरतुनि खे फ़ाइदो मिली सघे ऐं उहे पंहिंजे बहितर सिहत सां गॾु ॿारनि जी सिहत ते बि ध्यानु ॾेई सघनि। हुन चयो त सिंध सोशल प्रोटेक्शन डिपार्टमेंट तरफ़ां थरपारकर में जेको ममता प्रोग्राम हली रहियो आहे इन खे वधीक असराइतो बणायो वञे त जीअं इन जो को लाभ हासिल थी सघे। गॾिजाणी में ॻाल्हाईंदे हुन वधीक चयो त सरकार जा समूरा खाता माण्हुनि खे रिलीफ फ्राहम करण जा पाबंद आहिनि, जॾहिं त जंहिं खाते जी जेका ज़िम्मेवारी आहे उहे पंहिंजी ज़िम्मेवारी खां गाफ़िल न रहनि। गॾिजाणी में सोशल प्रोटेक्शन डिपार्टमेंट तरफ़ां डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर मोहम्मद साजिद सुमरो ममता प्रोटेक्शन प्रोजेक्ट बाबति आगाही ॾिनी ऐं प्रोग्राम दौरान पेश ईंदड़ मसइलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। गॾिजाणीअ में समूरनि वास्तेदार अमलदारनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।